मां उन्हनि खे चवां थी मूंसां दोस्ती रखो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त सिंध जी मशहूरु सिंगर फ़ाइज़ा अली हिकु प्रोग्राम में कुझु गुफ़्तगू कई आहे जंहिंजे बारे में असां हिन वीडियो में ज़िक्र कंदासीं। स्टार्टिंग में तव्हां शॉर्ट क्लिप ॾिठी, यकीन तव्हां कंप्लीट ॻाल्हि ॿुधी तमामु घणो हैरान थी वेंदो। फ़ाइज़ा अली धरती टीवी जो हिकु प्रोग्राम आहे जंहिंमें हुन गुफ़्तगू कंदे ॿुधायो हो त मां मिठड़ो मौलाई खे चवां थी त मूंसां यारी रख, ऐं मिठड़ो मौलाई चवे थो त मूंखे मौलाई मना कयो आहे, इन जे करे मां कोन रखंदुसि। हुन खां पोइ फ़ाइज़ा अली वरी मिठड़े मौलाई खे चवंदी आहे त मां मौलाई ॾे मेड़ वठी वेंदुसि पंहिंजी ज़िम्मेवारी ते। त नाज़रीन इहो हो फ़ाइज़ा अली जो मिठड़े मौलाई जे बारे में बयानु। तव्हां इन बारे में छा था चओ कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो, ऐं अहिड़नि वीडियोज़ जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कयो। शुक्रिया।